अहम ख़बर आहे। सिंध जे तालीम खाते जो वॾो क़दम। स्कूलनि में हाणे हिंदू शागिर्दनि खे संदन मज़हब जी तालीम ॾियण लाइ दर्सी किताब छपाया वेंदा। अहम ख़बर आहे। सिंध जे तालीम खाते जो वॾो क़दम। स्कूलनि में हाणे हिंदू शागिर्दनि खे संदन मज़हब जी तालीम ॾियण लाइ दर्सी किताब छपाया वेंदा। सूबाई वज़ीर सरदार शाह जी हिदायत ते हिंदू शागिर्दनि लाइ मज़हबी किताब छपाइण बाबति क़दमनि जी शुरूआति कई वई आहे। सिंध टेक्स्ट बुक बोर्ड 3 खां 5 दर्जे ताईं हिंदू शागिर्दनि में मज़हबी किताब विराया वेंदा। इहो फ़ैसिलो सिंध करिकुलम काउंसिल जे एग्ज़ीक्यूटिव कमेटी जे इजलास में थियो आहे। अहम ख़बर आहे। सिंध जे तालीम खाते जो वॾो क़दम साम्हूं आयो आहे। स्कूलनि में हाणे हिंदू शागिर्दनि खे संदन मज़हब जी तालीम ॾियण लाइ दर्सी किताब छपाया वेंदा। सूबाई वज़ीर सरदार शाह जी हिदायत ते हिंदू शागिर्दनि लाइ मज़हबी किताब छपाइण बाबति क़दमनि जी शुरूआति कई वई आहे।